नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे माघ महीने जो महात्म ॿुधायां थी। जीअं त मौसम में राजा बसंत हूंदो आहे, उअं ई महीननि में माघ जो महीनो महात्मा आहे। त तिरमूरी उतराइण खां पोइ असीं पहुता आहियूं माघ जे पवित्र महीने ते। पंहिंजे सनातन धर्म में जीअं कार्तिक ऐं वैसाख महीने जी महिमा ॿुधाई वई आहे, उअं ई माघ महीने जी महिमा भी चई वई आहे। सॼे साल में अकेलो माघ जे महीने में अगरि नियम सां नेम टेम सां सनानु कजे थो त 11 महीने जे धर्म कर्म करण जो फल मिले थो ऐं अंत में मोक्ष थो मिले, ईअं पद्म पुराण में चयो वियो आहे। हिन करे हिन खे मोक्ष प्रदान करण वारो महीनो भी चइबो आहे। उअं त ही पूरो माघ जो महीनो पवित्र आहे, पर मुख्य तिथियूं आहिनि माघी गणेश चौथ, उमास, बसंत पंचमी ऐं माघ जी सत्यनारायण जी तिथि तमामु पुण्यदायी है। माघी गणेश चौथ यानी वॾी गणेश चौथ जो पाण सभई सिंधी इन जो विर्त रखंदा आहियूं। गणेश चौथ जी कथा जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, हुन जो लिंक हेठि डिस्क्रिप्शन में आहे, अगरि तव्हां चाहियो त ॾिसी सघो था। हिन महीने में सभिनी खां वधीक जंहिंजी महिमा चई वई आहे उहो आहे माघ जे सनान जी। पद्म पुराण में चयो वियो आहे कि भगवान नारायण कहिड़ी बि पूजा सां हेतिरो प्रसन्न नथा थियनि जेतिरे माघ महीने जे सनान जे नियम सां। यानी शास्त्र मूजिब माघ जे महीने में प्रभात वेले खां बि पहिरियों, यानी जॾहिं आसमान में अञा तारा हुजनि, तेॾी महिल कहिड़ी बि नदीअ में या घर में गंगा जल विझी सनानु कजे, हुन जो पुण्य 10,000 अश्वमेघ यज्ञ करण खां बि वधीक आहे। भगवान नारायण खे प्रसन्न करण जो अगरि को सवलो उपाय आहे त उहो आहे माघ जो सनानु। हिन करे मुख्य तीर्थनि में भी मेलो माघ जे महीने में ई लॻंदो आहे ऐं पूरे महीने कहिड़े न कहिड़े तीर्थ में इहे सनान हलंदा रहंदा आहिनि। हिन महीने में नदीअ में सनानु अगरि सॼो महीनो न करे सघिजे त कहिड़े बि हिकु ॾींहुं भी सनानु ज़रूरु कजे। हाणे भी कुंभ जो मेलो हले पियो ऐं माघ जा सनान, शाही सनान शुरू थी विया आहिनि ऐं चवंदा आहिनि कि भगवान श्री हरि ख़ुदि हिन महीने में गंगा जल में निवास था कनि। हिन करे सभई देव देवता जो आहिनि मनुष्य जो रूप धारण करे पृथ्वीअ ते तीर्थनि ते गंगा में सनानु करणु ईंदा आहिनि। चवंदा आहिनि माघ जो नियम सां सनानु करण वारे जे लाइ स्वर्ग जा द्वार खुली वेंदा आहिनि। हू सभई पंहिंजे पाप कर्मनि सां मुक्त थी वेंदो आहे। हिन करे अगरि पूरो महीनो न करे सघिजे त सिर्फ़ु 5 ॾींहं, 3 ॾींहं या रुगो हिकु सत्यनारायण जे ॾींहुं भी माघ जो प्रभात वेले जो सनानु ज़रूरु करणु खपे। सत्यनारायण जी कथा भी हिन महीने ज़रूरु करणु खपे। ऐं ॿियो जो हिन महीने में महिमा आहे दान जी। हिन महीने में मुख्य रूप सां तिरनि जो दान कबो आहे। तिरनि सां जो शइ ठहियलु हुजे, तिल मिश्रित, हुन जो दान कबो आहे। गुड़ जी शयुनि जो दान कबो आहे। ऐं छो त सियारो हूंदो आहे त गरम कपिड़ा यानी कंबल वग़ैरह भी दान करण जो तमामु अधिक महत्व चयो वियो आहे। ऐं सीज़न जे फ्रूट में मिठी गजर, ॿेर, कमंद, हिन जो भी दान कबो आहे। ॿियो न त मेन जो असांजी तिथियूं आहिनि पूर्णिमा, बसंत पंचमी, उमास ते दान ज़रूरु कजे। ऐं ॿियो हिकिड़ो हूंदी आहे हिन माघ महीने जो कथा महात्म। ॾिसो इहा कथा, हिन जो भी रोज़ हिकु अध्याय पढ़ी सघिजे थो। हिन महीने भगवान खे सॼो महीनो खिचड़ी जो भोग लॻंदो आहे। हुन जे पुठियां भी हिकु कारण आहे, मां तव्हांखे ॿिए वीडियो में ॿुधाईंदमि कि छो भगवान खे हिकु महीनो खिचड़ी जो भोग लॻंदो आहे। तव्हां भी पंहिंजे हिसाब सां कोई नियम वठी सघो था, सात्विक भोजन जो नियम या हिन कथा पढ़ण जो नियम, जो भी तव्हांखे सवलो लॻो। त इहा हुई माघ महात्म। तव्हांखे कीअं लॻो? ॿियो न त कमेंट में जय श्री कृष्ण लिखंदा त मां सम्झी वेंदमि कि तव्हां वीडियो ॾिठो ऐं तव्हांखे वणियो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में बेल आइकन आहे, हुनखे प्रेस कजो त जीअं नयो वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अची वञनि। वरी मिलंदासीं हिकु नई कथा, हिकु नए वीडियो, हिकु नई जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।